अस्सलाम वालेकुम तान सुबह एस टीवी न्यूज़ सां वली मोहम्मद जाड़ो नज़र विझो नौशरो फिरोज़ खान एम ज़फ़र तगर जे हिन रिपोर्ट ते नादिन जमीयत उलमा सूबा सिंध जे सदर इलामा राशिद महमूद सुमरो पारां सुप्रीम कोर्ट पारां कराची में मस्जिद शहीद करण वारे फैसले खिलाफ समूरे सिंध में जुमे नमाज खां पोइ ऐलानियल एहतजाज जे सिलसिले में रियास मस्जिद नौशरो फिरोज़ खां हिक रैली ज़िले अमीर जमीयत उलमा इस्लाम मौलाना अब्दुर्रहमान डंगराज ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कढी समूरे शहर जो गश्त कंदे नेशनल प्रेस क्लब अॻियां पहुती मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़िले अमीर जमीयत उलमा इस्लाम मौलाना अब्दुर्रहमान डंगराज चयो त मुल्क पाकिस्तान जेको इस्लाम जे नाले कलमे ते ठहियो अॼु उन मुल्क जो जज कराची में मस्जिद के शहीद करण जो हुकुम ॾिनो आहे इहो असांखे क़बूल नाहे। जॾहिं हिंदुस्तान में बाबरी मस्जिद शहीद कई वई हुई त माण्हुनि चयो त हिंदू आहिनि जे उहे हिंदू आहिनि त पोइ हिननि खे छा चवंदो। सुप्रीम कोर्ट जे जज खे चऊं था त फौरन मस्जिद शहीद करण वारो ऐलान वापसि वठी करे वरना हिकु बि जमीयत उलमा इस्लाम कारकुन ज़िंदा हूंदो त मस्जिद शहीद करण न ॾींदो। उन मौक़े ते अकरम पीरज़ादा ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।